पुरनाथन शाह जे ॻोठ बहादुरपुर जे रहवासी चांडिया बिरादरी पारां शाहाणी बिरादरी जे बासरनि जी नाजाइज़ियत ख़िलाफ़ सिटी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान रफ़ीक अहमद, वज़ीर अली, मुनव्वर अली, सरवर, समद अली ऐं अली दोस्त चांडियो सहाफ़ियनि अॻियां दाहींदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु मुज़फ़र चांडियो शाहाणी बिरादरी जी छोकिरी सां सिटी कोर्ट कराची में प्यार जो परणो कयो हुयो, जंहिंसां असांजो को बि वास्तो न हुयो ऐं न वरी आहे। उन जे बावजूद बि शाहाणी बिरादरी जे माण्हुनि असां मथां अगवा जो कूड़ो केस दाख़िल करायो हुयो, जॾहिं त छोकिरी जे बयान खां पोइ कोर्ट सॻोरी दाख़िल थियल FIR खे ख़ारिज करे छॾियो। वधीक उन्हनि जो चवणु हो त शाहाणी बिरादरी जे बासर लाल बख्श, लियाकत अली, हुसैन, अब्दुल गनी, शाहाणी ऐं ॿिया असांखे ख़राब नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त शाहाणी बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।